अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्मि क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा दुरूद पढ़िए हबीबते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिल फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्द व सलात के बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम उलमाए ज़ी वक़ार
प्यारी जमात सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज तव्हांजो ही प्रोग्राम जैमें तव्हां असां समूरा गॾु आहियूं, जंहिंजो उन्वान फजीलत इल्म उलमा कॉन्फ्रेंस आहे, जंहिंमें तव्हां असां समूरा गॾु आहियूं। मां मौजू के मुनासिबत सां तव्हांजी खिदमत में आयत तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला मां फ़कीर के हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ सच ॿुधी करे उन हक़ सच जे मथां मुंहिंजो अल्लाह अमल जी भी तौफीक अता फरमाए। उलमा जो शान चाहे, इल्म की फजीलत चाहे, उनके मुतालिक चार गालियों तव्हांजी खिदमत में अर्ज करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। पर उन खां पहिरियां जो मां पढ़ियल आयत जो तर्जुमो अर्ज कयां, तफसीर अर्ज कयां, तमाम सॼी जमायत की खिदमत में गुजारिश आहे तो समूरा गॾिजी करे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कयो त जीअं मां आयत वरी तिलावत कयां ऐं उन जो तर्जुमो तफसीर तव्हांजी खिदमत में अर्ज़ कयां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात सुन्नत वट मां आयो, सलात कढो त मांखे ख़बर पए। सल्लल्लाहु वरी टियों दफ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्मि क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जी शाहिदी तो अता फरमाए त अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ नाहे मिठड़ो अल्लाह पाण इबादत जे लाइक़ आहे। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जी शाहिदी तो थे त अल्लाह का सवा को भी इबादत जो लाइक़ नाहे। अल्लाह तबारक व तआला पाण इबादत जे लाइक़ आहे। वल मलाइकतु ऐं अल्लाह जा मलाइका भी शाहिदी ॾियनि था। व उलुल इल्मि ऐं उहे माना जेके इल्म वारा जेके आलिम दीन आहिनि। रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो त अल्लाह जा मलाइका ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीन जा
आलिम रब जे हिक हुजन जी शाहिदी जन था ला इलाहा इल्ला हुआ अल्लाह तबारक व तआला का सवाए को भी इबादत जे लायक नाहे वल्लाहु अल्लाह तबारक व तआला या गाल इरशाद फरमाया तशहिद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुआ वल मलाइकतु व उलुल इल्मि काइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम अल्लाह ताला फरमायो अल्लाह तबारक व तआला का सवा को इबादत जे लायक नाहे कोई अल्लाह तबारक व तआला वा जेको अल्लाह तबारक व तआला गालिब आहे जेको अल्लाह तबारक व तआला इज्जत वारो आहे कोई अल्लाह तबारक व तआला हिकमत वारो आहे इन आयत सपोजिया में अल्लाह पंजी वहदानियत जो बयान त फरमायो पर मुझे बिछड़े अल्लाह आलिम जे शान के बुलंद फरमायो आहे अबा इन गाल में शक कोने त अल्लाह वहदहु ला शरीक वा उन मुझे अल्लाह तबारक व तआला जो शान वा कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद ओ अल्लाह तबारक व तआला जेको अल्लाह तबारक व तआला इन शान जो मालिक वा बिछड़े अल्लाह तबारक व तआला की इबादत पखी पखड़ करता है ये हमा मुझे अल्लाह जो जिक्र कर दियो हन जे का शया वा हर शय अल्लाह तबारक व तआला की इबादत करदी हा तोड़े जो हिकड़ो इंसान तजुल जलाल के विसारे में दुआ पर अल्लाह तबारक व तआला के ये हम को न विसारी दियो हन ये पखी पखड़ को न विसारी दा हन हर शय मुझे बिछड़े अल्लाह के सुञाणी आहे लके जान वरता जंगल में गुजार नकी समर तन सा नकी बाय बार असुर जो थी बह जो साईं संभार असुर जो थी बह जो साईं संभार लकी गई कराया ओ न्यारा बुखारा सो अल्लाह 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 चो चो सो अल्लाह 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 फलक कुर्सी नमी कहे बनाया सो अल्लाह 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 अदामा तमा सबने का पूछा थो यो खबर तमा सब मुर्शिदन वारा आयो या बेबीरा आयो अद था गलाए अद कोन था गलाए जेको मुर्शिदन वारो वाहत मथे करे सुभान अल्लाह जे करे मुर्शिदन वारा आयो त तमाम हर एक के उस्ताद व आहे बे उस्ताद बो कोन आयो मुर्शिदन वारा ब आयो त इन गाल जी माके पक्का तमाम हर एक के तवा जे मुर्शिद अल्लाह अल्लाह करण जरूर सिखारियो हुंदो ये सिखारियो आ त चओ फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हुआ सो अल्लाह हो अल्लाह अल्लाह हुआ मिट्टियां आदम जो जिसको कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो
मिट्टी मां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहीं करायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहीं पायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहीं पायो ज़मीन जे तख़्ते ते नबी कहे उमारिया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह जो सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह फलक कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह अल्लाह रब ज़ुल-जलाल फरमायो शहीद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्ला हुवा अल्लाह तबारक व तआला पंहिंजी वदामियत जी शाहिदी पाण थो ॾिए ओ मोमिन हिक ॻाल्हि खे सम्झ जा हिक ॻाल्हि खे पंहिंजे दिल में विहार जा हिन ॻाल्हि खे पंहिंजे दिमाग़ में विहार जा अल्लाह तबारक व तआला पंहिंजी शाहिदी पंहिंजी वदामियत जी पाण अता फरमाई आहे पर उन सां गॾो गॾो रब फरमायो आहे मुंहिंजे वहदहु ला शरीक हुजण जी शाहिदी मलाइकत बि ॾिनी आहे त आलिमन बि ॾिनी आहे या वॾी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला पंहिंजो शाहिद मलाइकन खे बनायो आहे ऐं उन सां गॾो गॾु आलिमन खे बनायो आहे आलिम फरमाइनि था मुफ़स्सिरीन किराम इन आयत सगोड़ीअ जे तफ़सीर में लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला इहो आलिम दीन जो शान फरमायो आहे मिठड़े रब ज़ुल जलाल पंहिंजी शाहिदीअ सां गॾु आलिम दीन जी शाहिदीअ खे गॾो गॾु क़ुरान में ज़िक्र फरमाए छॾियो आहे यो आलिम दीन जो शान आ या आयत सगोरी लथी छुपो आ सबब केड़ो आ केड़े सबब जे करे या आयत मुबारक कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाया सभई जो सुभान अल्लाह अञा जोर सां सुभान अल्लाह तवज्जो आहे सुभान अल्लाह बोले तवज्जो तवज्जो फरमायो मां सभिनी खे ॾिसां थो वेठो तो कंहिंजो नालो खणी कंहिंखे इशारो करे चवंदुसि त तूं हितां उथी पोइ हुनखे ॾुखी लॻंदी ॻाल्हि पोइ बेइज़ती थी पवंदसि सम्झो मां मुल्तानी ख़तीब कोन्ह मुल्तानी ख़तीब सम्झंदा शाह अकरा कुकड़ी को तुसां दाणे न चुगो मुल्तानी ख़तीब ताने जाम ईंदा कन ते हथ रखी शुरू जो थींदा अखियूं बूटे त ख़बर ई कान पवंदी त को ॻाल्हाइण वारे खे ख़बर बसि ख़बर ओड़ी महिल पवंदी जेॾी महिल झुमिर लॻंदी ऐं जेॾी महिल सही हो ॾोहीड़ो पढ़ंदो मां उन्हनि ख़तीबनि मां कोन्ह बल्कि मां त ख़तीब ई कोन्ह मां त हिकिड़ो फ़क़ीर तालिब इल्म आहियां मां आयो आहियां तव्हांखे सबक़ पढ़ाइण तक़रीर आलिम कंदा आहिनि मां सबक़ पढ़ाइण आयो आहियां जेकॾहिं उहो सबक़ ॿुधंदव त पढ़ाईंदुसि न ॿुधंदव त पंहिंजे घर ख़ुशि हुजो मूंखे ॿुधाइण लाइ ॿियूं ॼायूं खोड़ समझी चलो बाबा मुल्तानी ख़तीब ऐं असां में फ़र्क़ु सम्झो ऐं असां मुल्तानी रिवायती ख़तीब न आहियूं जेके तव्हां ॾोकड़नि ते घुराईंदा हूंदव उहे ईंदा हूंदा वीचारा पोइ अची करे तव्हांखे राज़ी करे वेंदा असां अलाह ऐं रसूल खे राज़ी कंदा आहियूं आलिमनि जी ख़िदमत लाइ सलात पर रुगो मूंखे मुंहिंजी तवजो खपे तव्हांजा ॾोकड़ पैसा पाण वटि रखो रुगो तवजो ॾियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी सुभान अल्लाह ये आयत मुबारक लथी छुआ
शाम जे मुल्क जा आलिम दीन पर अन्या मुसलमान कोन थिया तौरात जा आलिम ओडा मुझे महबूब अकरम हिजरत फरमाए करे मदीने पाक में अची वयो आ उन्हनि बिन्ही जणन आलिमन बाण में सलाह कई त हलो जे इन नबूवत जी दावा कई आ इनके आज़माए बि अचूं इन सां मुलाकात बि करे अचूं उन्हनि बिन्ही जणन पाण में सलाह कई आ और मदीने पाक जो सफर शुरू कयो मदीने पाक में रवाना थिया दुआ कर द मौला ताला तो खेमा खेम मुझे महबूब मदीने वाले जो मदीनो शरीफ नसीब फरमाए मान तो चाहा तमो वट सोन चांदी जरो जे तो गुलाम मिठड़ा तो जे दर अया मुझो घर जे तो गुलाम मिठड़ा तो जे दर अया मुझो घर जे सिर में मोत हो जे सदके खातो भी तो खोड़वा तुम जो हिको मौलूद मिठड़ा मुझे ला एक रोड़वा सिर में मोत हो जे सदके खातो भी तो खोड़वा तुम जो हिको मौलूद मिठड़ा मुझे ला एक रोड़वा गंज ब्या का दे कबाए गंज ब्या का दे कबाजे तो जड़ो हर मिले तो गुलाम मिठड़ा तो जे कर मुझो घर जे मान तो चाहा तबो वट सोन चांदी जरो जे तो गुलाम मिठड़ा तो जे दर तो गुलाम मिठड़ा तो जे दर मुझो घर जे लोक सागन माप पाड़े मेल देवे ही रहा कहीं में कुंडड़िया बेक खाओ घर देवे रहा लोक सागन माप पाड़े मेल देवे ही रहा कहीं में कुंडड़िया बेक खाओ घर देवे रहा कंदे छा घर जे मिले त कंदे छा रोज शब अगियां अखिल जे रोज ए अतहर जे तो गुलाम मिठड़ा तो जे दर अया मुझो घर जे मान तो चाहा तमो वट सोन चांदी जरो जे तो गुलाम मिठड़ा तो जे दर अया मुझो घर जा मई जना तौरीत जा आलिम दीन मदीने पाक जे सफर से रवाना थिया अची करे मदीने पाक में जेड़ी मन पहुंचा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची करे उनजी मुलाकात थी आ तो मुझे महबूब मदीने वाले के पूछो ओ अल्लाह जा हबीब ओ अल्लाह जा नबी सदा वाला छा तवा जो नालो मोहम्मद आहे मुझे महबूब फरमायो हा मुझो नालो मोहम्मद रसूलुल्लाह आहे वरी अर्ज कयो या रसूल अल्लाह छा तवा जो नालो अहमद बि आहे मुझे हबीब फरमायो हा मुझो नालो अहमद आहे अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी ज़ात जो कसम खणी करे चऊं था
देखो असारो किताब तोरे दुआ उन तोरे तने तो सोने जाइए पई नाला अगे अल्लाह बयान फरमाए छया है तो मुस्तफा की आमद खाब में अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जिक्र तौरात में बाहे ज़बूर में बाहे इंजील में बाहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो बयान अल्लाह तबारक व तआला अन्या अम्मड़ आमना के पेट में मुस्तफा करीम को ना आयो मुझे महबूब जो अन्या नूर आयो कोने मुस्तफा जा चर्चा सॼे जहान में अगे जारी सारी होया आमना वट को आयो दाई हलीमा वट अल्लाह जो हबीब को आयो अल्लाह जे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा चर्चा गई हलिया में कोड़ी कीरत आया मांझी मणिया दार तिन गण हो बाहर आयो सारी समझ मार पर तोखे घोट घुरायो खिलवत लई खंघार आओ मताऊ मंगना चढ़ी दुर्रद्वार अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात ये परून जो पचार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु खिली कई खीकार कोई सुयो सब संसार तमुर्क नहीं मोहम्मद करीम के अन्य जहान रब ज़ुल जलाल कौन पैदा फरमायो आमिना जी लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जिक्र अल्लाह तबारक व तआला इन सबने किताबन में फरमायो अदा अम्मड़ आमिना जो शान रब ज़ुल जलाल उन फरमायो जो सुभान अल्लाह आयो मोहम्मद घर आमिना मुदे बेटी को यो मौजू ना है गाल कपिया सजी ठाही सुभान अल्लाह अधूरी गाल न कपिया गाल सजी घुमाए गाल सजी कजे बसो त नहीं आहे मां वो पंहिंजे मौजू को छेड़ंदो सिको न पर थोरो माथा चल रहा है आयो मोहम्मद घर आमिना लुटे लुटे तीनो बानियत ना आयो आयो मिठे जो नालो आयो मोहम्मद घर आमिना लुटे लुटे की घोटो बानिया बिना यो अम्बड़ आमिना जो शान पर हेदे निहार दे खबर अबा आसिफ ज़रदारी साहब जी दाई जो नालो तमाम को माखे बुधाए तमा खां लख रुपयो इनाम वठी वने के खबर यूसुफ रज़ा नीलामी साहब मुल्क जो वज़ीर आज़म थियो उन जे दाई जो नाले जी खबर के बकाने का वज़ीर मुराद अली शाह सिंध जो जो वज़ीर आला उन जे दाई जे नाले जी खबर काने पर मां तो खां पुछां तो त खबर मिली जहान जे सरदार जी दाई मुबारक जो नालो छा है हर को बुधाई दो ये आहे हर को चलो अमड़ हलीमा ये आहे वावा भाग मौला बनाए हलीमा नबी जेड़ा बचड़ो निभाई हलीमा वावा भाग मौला बनाए हलीमा नबी जेड़ा बचड़ो निभाई हलीमा वावा भाग मौला उन्होंने बिल्ली आलम मुस्तफा के जयो
या रसूल अल्लाह अमा जो नालो मोहम्मद व मुस्तफा करीम फरमायो हा अर्ज कयो तवा जो नालो अहमद व मुस्तफा करीम फरमायो हा अर्ज कयो अल्लाह जो कसम वा असा वारे किताब तौरात में तवा जा ये बई नाला अगे अल्लाह तबारक व तआला बयान फरमाया पर या रसूल अल्लाह हिकड़ो सवाल रहता उन सवाल जो जवाब अता फरमायो तसा के पक थे मुजा हबीब मुझे महबूब फरमायो जेको पुछरो अथव पुछो मुझे महबूब के अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो खबर दुनिया में सब दिन का वड्डे में वड्डी शाहिदी केड़ी आहे दुनिया में वड्डे में वड्डी शाहिदी गवाही या रसूल अल्लाह हुआ केड़िया मुझे महबूब अकरम खामोशी इख्तियार फरमाई अल्लाह ताला जिब्राइल खे रवानो फरमायो हजरत जिब्राइल ही आयत खड़ी करे लथवा शहीद अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा वल मलाइकतु व उलुल इल्मि काइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम अल्लाह जो हबीब उन्हनि बिन्नी ॼणनि खे जवाब ॾिनो आहे दुनिया जी वॾे में वॾी शाहिदी अल्लाह जो हिकु हुजणु इहो चवणु वॾे में वॾी शाहिदी आहे तूं बि चवंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह तबारक व तआला खां सवा को बि इबादत जे लाइक़ आहे व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ऐं अल्लाह जो हबीब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जो ख़ासि बांधो आहे या तूं बि शाहिदी हाल अल्लाह ताला ही आए बनायो फरमाए दुनिया में वड्डी शाहिदी अल्लाह जी वदानियत जी शाहिदी पर उन सां गॾो गॾु दुनिया में वड्डा जेके शाहिद आहिनि उहे शाहिद दीन जा आलिम सबोरा अल्लाह कुरान में तो फरमाए वड्डे में वड्डा शाहिद केर है जो आलिम सबोरा जो केर है आलिम सबोरा वड्डे में वड्डा शाहिद है इन्हनि जो शान रब सुल जलाल पंहिंजे पाक कलाम मजीद में बयान फरमायो अल्लाह तबारक व तआला इनखे कोडायो अदा ये कोडन मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण पंहिंजे दीन जे आलिम जो शान बिजी जहान जो सरदार बयान फरमायो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम की हदीस मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम का इरशाद फरमाए नहनुल अंबिया क्या लफ्ज़ नहनु माशरुल अंबिया असांजे के नबी आयो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ला नुबरसु औ ला नुरसु दिरहम वला दीनारा असां दुनिया में आया हूं त न को दीनार छॾण आया हो न को डोकर छॾण आया हो न को पैसा छॾण आया आयो या रसूल अल्लाह नबी जो मीरास कहिड़ो हूंदो आहे आमिना जे लाल फरमायो जेको नबी जो मीरास आहे उहे डोकर पैसो कोन हूंदा आहिनि नबी जो मीरास इल्म हूंदो आहे डॉक्टर नबी को न छदीदा है पैसों को न छदीदा है छा छदीदा है अल्लाह जा नबी इल्म छदीदा है इनमें राज केड़ो आ तो कड़ो छो न छदीदा है पैसों छो न छदीदा है इनमें हिकड़ो नुक्तो है हिकड़ो राज आ ओ तोखे बुधाया त तोखे इल्म जो कदर खबर खबे तोखे समझ में अचे त अल्लाह तबारक व तआला नबी के दिरहम गडो करण जे लाइ कोन रवानो फरमायो आ इल्म जे लाइ रवानो फरमायो आ छाजे करे वो इन जे करे अबा डोकर जे वट हूंदो पी वट डोकर हूंदा पैसा हूंदा जेडी मतलब पैसा घणा गॾु थींदा हुन जी जेका पोयां औलाद हूंदी आहे उहा हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो हुन जे डोकर में लालच कंदी आहे हुन जे पैसे में दीद विझंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं हुन जे दिलि दिमाग़ में ख़्यालु ईंदो आहे त जेकर अबो मरी वञे त मां पोइ पैसनि ते कब्ज़ो कयां इहे पैसा मूंखे मिलनि छो त हिर्स इंसान जे दिलि में अल्लाह विधो आहे तबियत में रखियो आहे इंसान कॾहिं कॾहिं ईअं बि सोचे सघे थो
अल्लाह जे नबिन के अल्लाह डोकड़ दिरहमन दीनारन का पाक कयो ओ इन जे करे जे करे अल्लाह जे नबी जे लाइ को ई सोचे त अल्लाह जो नबी मरे ऐं मरण खां पोइ मां डोकड़ हासिल कया त इन सां उन जो ईमान चट थी वेंदो उहो मुस्लमान कोन रहंदो अल्लाह नबिन के इन जे करे ज़िंदा फरमायो आहे असांजा नबी सभु ज़िंदा नबी आहे इन जे करे डोकड़ जो ताल्लुक हुननि सां आहे दिरहम जो ताल्लुक हुननि सां आहे न को वो दिरहम गॾु करण जे लाइ आया न को दीनार गॾु करण जे लाइ आया न को रियाल गॾु करण जे लाइ आया अल्लाह जा नबी छाजे करे आया मुस्तफा करीम फरमायो त असां आया दीन जो इल्म पढ़ाइण ऐं सेखारण जे लाइ आहियूं असांजो जेको वारिस हुआ उहो वारिस असांजो आलिम दीन आहे एॾा निहार में अब सरदार जो पुट जेको आहे तो सरदार सॾाए थो वॾेरे जो पुट खे विरासत में सरदारी मिली आहे मांखे विरासत में डोकड़ मिलियो आहे मांखे विरासत में धन दौलत मिलियो आहे वो पंहिंजी उन विरासत ते ख़ुशि थो थिए वो मुस्लमान हेॾे निहार जा ये दुनिया जा सभु डोकड़ पैसा धन दौलत हीरा जवाहिर लाल मोती एतिरे क़दुर जो सत ज़मीनूं सत आसमान तुंहिंजी जिंद मुंहिंजी जान कुल काइनात मदीने वारे मीर जे दर तां कुर्बान करे छॾिया इहा ॻाल्हि घटि आहे मुस्तफा जो शान अञा मथे ये आहे या न अब तव्हांजो ईमान आहे त हीअ दुनिया जेका आहे सो का बि औकात नथी रखे मुंहिंजे महबूब जे शान जे साम्हूं हिन दुनिया जी का बि औकात न आहे दुनिया रुगो न दुनिया वमा फीहा इन दुनिया ऐं दुनिया जे अंदर जो कुछ भी आहे उन जी का बि औकात न आहे का बि इज्जत न आहे पर महबूब मदीने वारे जो वॾो शान आहे हाणे ॻाल्हि तोखे इहा थो मां चवणु चाहियां जेकॾहिं वॾेरे जो पुटु वॾेरप ते फ़ख्रु करे सरदार जो पुटु सरदारीअ ते फ़ख्रु करे त कसम ख़ुदा जो जेको मदीने वारे मीर जो आलिम दीन वारिस आहे उहो मुस्तफा जी विरासत पे शुक्र करे ये आहे या न उनके शुक्र करण घुर्जे फ़ख्र न करे शुक्र करे ऐं मुंहिंजा रब तुंहिंजा करम को वॾेरे जो वारिस आहे को सरदार जो वारिस आहे ओ मुंहिंजा अल्लाह को कंहिंजो वारिस आहे को कंहिंजो वारिस आहे पर तूं मूं ते महिरबानी फरमाई आहे जो महबूब मदीने वारे साईं जो वारिस बणायो आहे ऐं अल्लाह जे हबीब पाण ऐलान कयो अल्लाह जे हबीब ईअं कोन फरमायो त इन मुंहिंजे महबूब छा लफ़्ज़ फरमाया मुंहिंजे महबूब फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया महबूब फरमायो आलिम नबिन जा वारिस मुंहिंजे महबूब ईअं कोन फरमायो त वॾेरा नबिन जा वारिस सरदार वॾेरनि जा वारिस एमएलए नबिन जा वारिस ईअं नबी सही कोन फरमायो मुंहिंजे महबूब ईअं कोन फरमायो त फिलाणो ख़ान नबिन जो वारिस आहे फिलाणो अमीर कबीर नबिन जो वारिस आहे नबी पाक ईअं कोन फरमायो इहो शरफ़ मिलियो त फ़क़ति आलिम दीन खे मिलियो जो मुस्तफा करीम फरमायो असांजी विरासत आहे त आलिमनि जे हवाले तो आलिम दीन के अल्लाह से केतिरी फज़ीलत ॾिनी आहे केॾो शान ॾिनो आहे केॾो मक़ाम ॾिनो आहे अॼु त मां तोखे अर्ज़ु कंदो हलां त वरी आलिम दीन जो त शान वॾो आहे जेके दीन जा तालिब इल्म आहिनि न हिन जे मथां नालो आहे तालिब इल्म इल्म जो तालिब तलब कंदड़ अञा उन मंज़िल ते कोन पहुतो आहे पर अचो त तोखे ॿुधायां ऐं हिकु ॿ ॻाल्हि किसे जी कान्हे महबूब जूं सही सही हदीसूं तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयां ओ सुनियो जाॻो था तवज्जो आहे भींग न कयो कहिड़ी भींग
बोली साहब अले केड़ी भींग तो चे या भींग न कयो जो मदरसा तहां जा वीरान हुजन ऐं तहां जा मैखाना आबाद हुजन तहां जा होटल आबाद हुजन तहां जो ओटाऊं आबाद हुजन पर तहां जा मदरसा वीरान हुजन इहो ठहे कोन थो जो मदरसो आबाद आ उन जा नस्ल क़यामत ताईं आबाद तमाम सुन्नी अदा एकड़ो मानू अला पनाह में रखे उन जे घर जी छित थी पई आ कमजोर तो घर में अंदर बैठो आ हने रोज तो निहारे छत दे ऐ छत दे निहारे करे जे तो यार छत कमजोर थी वई आ जो 5 रुपया टुटो हने वरी छा कंदो रोज शाम जो 5 मानू वठी ईंदो उन के चाय पियारी दो वेहंदा जो यार अचो त पाण में मीटिंग कयूं यार हे जेको आ सो 5 रुपया टुटो मीटिंग वो 5 मानू वठी आयो पाण में मीटिंग कयो ॾाढा कचारा कयो 5 रखे ठीक कोन कयो सब पाण में कचारी कयो यार 5 खराब थियो अले छो 5 रखे थियो आ छत के अले छा थियो आ रुगो ये सोचींदो वरते कचारी कंदो वरते वरी शाम जो ख्याल पवे यार मजो कोन आयो बोलण खान आयो वलण खान आयो भला आलिमन के घुराया साईं कुद्दीन सिकंदरी के घुराई साईं मोहतरम अली असगर महर साहब के घुराई वरी टाइम कढी वयो से कच्चे जे इलाके में सदरुजा में वनी करे साईं मोहम्मद आदम सिकंदरी के वठी आयो वरी क्या बुजुर्ग फकीर 4 फकीर बुजुर्ग उहे गडी गादी नशीन गडी पाण में मियां मोहम्मद सूमर के वठी आयो साईं भला हलो त हलो वरी घर जी छत जे हेठो विहारे वरी चाहे पियारे वरी वेही करे कचहरी की साईं 5 जेको आसो इहो टुटो अरे हेदे इन जो न मुर्स वक्त मीटिंग कंदो त एकड़े दी घर जी छित किरंदस अची वतो या है या न हलाइंदा लो चतो कोन तो बुरा में परेशान न थियो गाल समझाया अब एकड़े दी वा छत किरंदस न करणो चाहे उनके मीटिंग छडे चुप करे वनी करे 5 मटाए मीटिंग की जरूरत नहीं चौथो मीटिंग करे चुप करे जेको कम करणो कसो कम करे वनी करे छत जी इस्लाह करे रिपेयरिंग कराए हाने हेने आ तमा सुन्नन जो हाल इयो सागो वाजी वो मुर्स 5 वारो घर में भी मीटिंग थो करे बाकी 5 के सिद्धो न थो करे ता सुन्नन जो इयो हाल सुभान अल्लाह न बुद्ध किए हाने बुद्ध समझाए ता छा कंदा मां हला तो सही मां एतो वारो बलोचिस्तान वठी करे ओ समुद्र तो खणा वरी समुद्र को वणिया तो ओ लस बेले तई सजी सिंध ता जी धमा तो ये कन्न बुद्धि बुद्धि करे कन्न पची पया जे महफिल में वे साईं असा जे शहर में बद मजहब वधी वया ये नौलू वारा झंडा वणन था वधंदा हुनन जा मदरसा रोज रोज था वणन ठहंदा साईं असा जा मस्जिदों बि कोन थियूं ठहन असा जा मदरसा बि कोन था ठहन हाणे इहो कमु कहिड़ो अथव साॻियो मीटिंग वारो अथव रुगो कचहरी रुगो हवाल वेही कंदा 5 मिंट वेठा 5 सुन्नी गॾिया बस रुगो इहो या पचर अरे अबा इन 5 के छड ए खीसे में जे 5 रुपया चांद ला खर्च कंदो है ई वनी पंहिंजे मदरसे में जमा करबत वारो मदरसो तरक्की करे ये तो वारा 5 रुपया कुकुड़ जी मेल ते वजन था वहां भी का 5 रुपया कुकुड़ जी मेल ते कोन था वजन हुए उन जे मदरसे में था तो वारा 5 रुपया के गलत कम में वजन था होद जा कोन था और तुम्हारी दिल के आदत दी नो गाल त कई हद ते सच्ची बाय गुड़ कोने पर वरी घणी तू आदत दी नो साईं हुनन के अमेरिका जी एडा इन गाल जो माइनकार कोन तो के यकीन नथन भी सही पर यार बद खा वदे एड जेतरो पैसो सुंदर में एतरो पैसो कई वट कोने पर तोवारो पैसो हेडी ट्रिलियन जे करे तो के पाजी छत ठीक करनी आ तो के इस्लाम जा किला मदरसा मजबूत करना पड़ता इंशाअल्लाह तो के माथे परवाह आहे करण वारो खुदा जे पासे ले करे मा साईं मोहम्मद आदम मूसा ने कचहरी कई में मा जो सिंह नाखे कचहरी ठुप न वणंदी सच्ची बुधाए बाबा वे कचहरो के साईं आया कचहरी के मा कचहरी जो मानू नहीं छो लेकर कचहरी में 95% अहवाल होता खबर होती अमली कम जी गाल न होती दादा जे का अमली कम जी गाल नहीं तो उनमें नहीं करे पाजो वक्त छो था वजे
इन करे करण जो कम कयो रुगो ईअं न चओ त फिलाणे इलाइक़े में हिननि जी मस्जिद ठही वई फिलाणे इलाइक़े में हिननि जो मदरसो मची वियो तूं हिम्मत कर तूं पंहिंजे खीसे मां दीनी इदारे सां केतिरो तालुक हाणे कणक लाइण वारी आहे अले लाबारो थियो आहे तव्हां ने हलंदो मादे त लाबारो थी वियो थियण वारो आहे न लाबारो हाणे मां ॾिसंदुसि त तव्हां लाबारो थींदो कणक लहंदी ॾिसां त घणा था उशुर कढो ठप न कढंदा मरी वञे न कढजो बाबा कहिड़ी ज़रूरत आहे उशुर मौली साहब ॼण नात ॿुधाई तो मुंहिंजे मथां घोर कई मां लोकड़ कमायूं मां हलियो वियुसि तोखे वाह वाह फबी मूंखे पैसा फबिया ॿियो कुल पीरंदा कए ॻाल्हियूं मुंहिंजूं सम्झो त सुनियो इहो उशुर तव्हांजे मथां कर्ज़ आहे लप उछलींदो धूड़ में मण उपत रब ॾींदो अथई लप उछलींदो हिकिड़ो मण विझिबो आहे एकड़ में शायदि मण थो पए मण छिकलींदो न 40 मण 45 मण 60 मण 70 मण ताईं असांजे कणक लहे थी 70 मण तोखां कणक लहे थी मां तोखां पुछां थो त इहा वारी कणक उशुर निकिरे थो कोन थो निकिरे इहो पंहिंजा 70 जा 70 मण हराम करे थो करे ख़्याल करजो कॾहिं हिलाल करणो अथई त इहो हिकमत अमली आहे या तूं हिकु ॿोरी मदरसे खे ॾींदे तो ते ॿार में कोन पवंदो दीन जो इदारो तरक़ी कंदो वेंदो तुंहिंजा बचड़ा पढ़ंदा कसम खुदा जो तव्हां ते ॿार त छॾो ई कोन्हे तव्हांखे कंहिं चयो आहे 100 ॿोरी ॾे कंहिं चयो आहे तोखे 500 ॿोरी ॾे तोखे कंहिं चयो आहे त 1000 ॿोरी ॾे तूं पंहिंजो हिसाब कर जेका तुंहिंजी जेतिरी आहे उनजे मथां उशुर आहे ॾही पटी ॾोहा कंदो केतिरो ख़र्चा तुंहिंजो ओ ख़ुदा जा बंदो पंहिंजे मदरसनि खे मज़बूत कयो जंहिं मदरसो मज़बूत न कयो पोइ रोइणो छॾे ॾियो पोइ मीटिंगूं छॾे ॾियो पोइ कचहरा छॾे ॾियो पंहिंजे दीनी इदारनि खे मज़बूत कयो पंहिंजे तालीमी इदारनि खे मज़बूत कयो पंहिंजे नस्लनि खे बचायो पंहिंजे इल्म खे बचायो पंहिंजे ख़ानदाननि खे बचायो जेकॾहिं इहे आलिम मदरसनि में तयार न थिया त तव्हांजे अक़ीदे जी हिफ़ाज़त करण वारो केरु बि कोन बचंदो इहे आलिम दीन जा सिपाही आहिनि जेके तव्हांजी असांजे लाइ सीनो तानियूं बीठा आहिनि तव्हांजी असांजे लाइ दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि मां दुआ थो कयां त मौला साईं तोखे मूंखे इन्हनि जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो आमीन ज़ोर सां हाणे सलात पढ़ंदे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या नाराज न थियो सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या जेके तालिब इल्म आहे इन्हनि तालिब इल्मनि जो वॾो शान आहे महबूब मदीने वारो पंहिंजी सही हदीस मुबारक मुंहिंजे महबूब जी आहे मुंहिंजो महबूब तो फरमाए जेॾी महिल दीन जो तालिब इल्म हलंदो आहे त उनजे पेरनि जे हेठां अल्लाह जा मलाइका पंहिंजा पर विछाईंदा उनजी इज्जत में उनजे एहतराम में अल्लाह जा मलाइका पर विछाईंदा त जीअं उन्हनि परनि जे मथां उहो तालिब इल्म पंहिंजा पेर मुबारक रखे महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आहे आसमान ज़मीन में जेका बि मख़लूक आहे उहा सभई मख़लूक आलिम दीन जे लाइ दुआऊं घुरंदी आहे मुझे महबूब फरमायो आहे एतिरे क़दुरु जेके समुंड जे अंदरि मच्छूं आहिनि उहे मच्छूं बि आलिम दीन जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि या रसूल अल्लाह मच्छीअ खे आलिम मां कहिड़ो फ़ाइदो आहे या रसूल अल्लाह आलिम दीन मां उन मच्छीअ खे कहिड़ो फ़ाइदो आहे आलिम फरमाइनि था मच्छीअ खे हे फ़ाइदो आहे मच्छी इन जे करे दुआ घुरंदी आहे ओ मुंहिंजा अल्लाह इन्हनि आलिमनि खे सलामत रखो
इन आलिमन के इज्जत ऐं बरकत अता फरमाए छो त इहे आलिम माण्हुनि खे हिलाल हराम जा मसइला ॿुधाईंदा आहिनि त माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे हिलाल आहे हराम आहे। इन जे करे आसमान जी मखलूक माना अल्लाह तबारक व तआला जा मलाइका ज़मीन जी मखलूक पखी पखड़ हर शइ ऐं समुंड जो मछियूं बि जेके आहिनि उहे आलिम दीन जे लाइ हर वक़्तु दुआ रहंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण सजन इरशाद मुबारक वो टी हदीस मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छातो इरशाद फरमाए आमिना गुलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाई दुआ आलिम दीन जदे क़यामत जो दिहाड़ो थींदो जो सुभान अल्लाह क़यामत जे दिहाड़े ते बशख्स हूंदा मुझे महबूब फरमायो आहे हिकड़ो आबिद ज़ाहिद हूंदो हिकड़ो नेक सालिह हूंदो ॿियो आलिम दीन हूंदो। मुझे महबूब फरमायो नेक सालिह बादो जेॾी महिल पुरसरात ते ईंदो त अल्लाह ताला फरमाईंदो ओ नेक सालिह बादा मां अल्लाह तुंहिंजी इबादत क़बूल फरमाई आहे साम्हूं जन्नत खुली पई आहे वञ जन्नत में दाख़िल थी वञ। जेको आबिद हुआ सालिह हुआ नेक हुआ उन नेक के अल्लाह ये चवंदो त वञ पुरसरात ॿुधो साम्हूं जन्नत खुली पई आहे तुंहिंजे लाइ मां जन्नत जा दर खोले छॾिया। पर जेको आलिम दीन हुआ उन आलिम दीन के अल्लाह फरमाईंदो इन पुरसरात ते बीही रहो आलिम दीन बी या रसूल अल्लाह आलिम दीन बीहंदो तो छा हूंदो अल्लाह ताला फरमाईंदो ओ आलिम दीन इन पुरसरात ते बीहो जंहिंजी दिलि करई उन जो हथ वठंदो वञो उनखे जन्नत में रवानो कंदो वञो। उन आबिद ज़ाहिद के फ़ाइदो रुगो पंहिंजो कयो उनखे पंहिंजे लाइ रुगो जन्नत मिली आहे पर आलिम दीन खे पंहिंजे लाइ न जन्नत मिली आहे पर शफ़ाअत जो इज़्न बि आलिम खे मिलियो आहे जंहिंजे हथ मां आलिम वठंदो ईंदो उनखे जन्नत में रवानो कंदो ईंदो। यो आलिम दीन जो शान आहे ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत सईद बिन मुसय्यब रिवायत फरमाईंदो आहे त हबीब अकरम इरशाद फरमायो तव्हां वटि मुंहिंजा महिमान ईंदा उन्हनि मुंहिंजनि महिमाननि जो क़दुरु कयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हांजा महिमान कहिड़ा हूंदा मुझे महबूब फरमायो जेके दीन पढ़ण वारा तालिब इल्म हूंदा उहे मां मोहम्मद करीम जा मेहमान हूंदा। ये दीन जे आलिम यो तालिब इल्म जो शान आहे इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मक़ाम अता फरमायो आहे तू चवंदो हा तुंहिंजे ज़हन में ईंदो आहे तुंहिंजे दिलि में ईंदो आहे तुंहिंजे दिमाग़ में ईंदो आहे त मां वारा 5 रुपया छा फ़ाइदो ॾींदा आहिनि त थोरा इहो कहिड़ो फ़ाइदो ॾींदा पर अचु त मां तोखे ॿुधायां तो वारो दाणो बि ज़ाया रब कोन फरमाईंदो आहे इन जो अजुर बि तोखे अता फरमाईंदो। रब वटि हिसाब हर शइ जो आहे। वो आलिम दीन फरमाईंदा त क़यामत जो ॾियारो थींदो पर क़यामत जे ॾियारे ते हिकिड़ो माण्हू हूंदो उन माण्हूअ खे हिसाब किताब थी वेंदो हमरा हिसाब में खुटी पवंदो पोइ उनखे अल्लाह जा मलाइका दोज़ख ॾे वठी वेंदा। मुझे रब जुल जलाल के सब मालूम है अल्लाह ताला फरमाईंदो मुझे बंदे के काॾे था वठी वञो अर्ज़ कंदा अल्लाह जा फरिश्ता मलाइका वो जा खालिक हिसाब में खुटी पयो आहे उनते सज़ा मिली त दोज़ख ॾे वठी था वञो। अल्लाह ताला फरमाईंदो त मुंहिंजे साम्हूं वरी हिन जा अमल तोरियो उन जा अमल तुरंदा अमल तुरण में ॻाल्हि उहा ई थींदी जेका मलाइका अॻे ई अर्ज़ कई मुंहिंजा ख़ालिक हिन जा गुनाह घणा सवाब घटि अल्लाह ताला पंहिंजे दस्ते कुदरत सां उन्हनि खे हिकिड़ो पन्नो अता फरमाईंदो इहो पन्नो हिन जे आमाल सालिहा वारे पुड़ में विझो
वो अमाले सालिहा नेक अमलन वारे पुड में जो विझंदा त गुनाह घटिजी वेंदा उन जा सवाब वधी वेंदा अल्लाह फरमाइंदो हाणे हिसाब इन जो वधी वियो जन्नती थी वियो इनके जन्नत दे वठी वञो हाणे वो मानो अर्ज़ कंदो त मुंहिंजा ख़ालिक अलाए छा मां तो अहिड़ो अमल कयो कोन्हे इहे अलाए छा जो पन्नो हेॾा तवजो आहे जागो पिया मानो अर्ज़ कंदो मुंहिंजा ख़ालिक अलाए कहिड़ो अमल आहे मुंहिंजो जंहिंजो हे मूंखे अजुर मिलियो आहे अल्लाह ताला फरमाईंदो तूं हिकिड़ी राति सुतो पई तो सुते पे निंद्र घूर निंद्र में तो सुते पे रात जो पासो मटायो पासे मटाइंदे बेखबरी में निंद्र जी हालत में तो जुबान से अल्लाह हो चयो तू त निंद्र में पर मां अल्लाह निंद्र का पाप होना तो जो अल्लाह चवण तो दफ्तर में लिखी छयो उन जो सवाब निंद्र जी हालत में तो के खबर बता पासो वराइंदे तो माण्हुनि जी आदत हूंदी आहे मां पीर सिंह सरदार सफ़र फरमायो हिन पासे ॾे असांजे ज़िले सांगड़ में खिपरे खां हेठि भाण वारी में दावत हुई हुते मां बि वयुसि राति जो तकरीर जी जमायती थींदी आहे त मां बि हुते हुजा पोइ राति जो तकरीर करे अची करे असांखे जॻह ॾिनो सुम्हारण जे लाइ उते जमायत जा ॿिया मुअज़्ज़िज़ रहेला हाणे मां अञा ताईं उन माण्हूअ खे सुञाणा कोन थो पर मां चाहियां थो त उहो माण्हू मूंखे ख़बर पई त अलाए केरु हो वो मुझे पासे सां जेको तंबू लॻल हो न तंबू में सुतो पियो हो पर ख़ुदा वाहिद शाहिद आहे जेड़ी मतलब रात जो निंद्र में पासो पियो मटाए त चवे पियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल जेड़ी मतलब पासो मटाए महसूस को कहीं पियो थे त को मुर्स वज़नी या त पासो मटाए पियो त आवाज करे पियो बस पासो मटाईंदे हुन जो मां गोखरो ॿुधा पियो पर हुन जो गोखरो बंद थी पियो वरी पासो मटाए पियो हुन जी ज़ुबान में जारी पियो थी वञे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल या आदत हुन जी सोनी आहे त अल्लाह ताला का जो इहो दाणो ज़ाया नथो फरमाए उन जो दुको दाख़िल आहे इंशाअल्लाह वो ज़ाया न थींदो हिकिड़ो आलिम दीन आहे उन आलिम दीन हिकिड़ी ॻाल्हि नक़ुल फरमाई आहे बसि मां आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कयां उन खां पोइ दुआए ख़ैर मां इहा ॻाल्हि अर्ज़ु कयां त अल्लाह ताला तुंहिंजी ख़िदमत ज़ाया नथो फरमाए हिकिड़ो आलिम दीन नक़ुल थो फरमाए इरशाद थो फरमाए त असां ॿ ॼणा तालिब इल्म हुयासीं खुरासान के इलाके में असा दीन जो इल्म हासिल करने जे लाइ हिकिड़े मदरसे पहुतासीं असां उते मदरसे में हाणे त हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह मदरसनि में सहूलत आहे रहाइश आहे खाधो मिले थो हर शइ मिले थी उन वक़्त में इहो मदरसनि में इंतज़ाम कोन हो वो आलिम दीन फरमाए तो त असां ॿ ॼणा साथी उन मदरसे में रहियासीं असांखे उस्ताद चयो त बाबा मदरसे में पढ़ो भले पर खाधो असां वटि कोन्हे खाधो वञी पंहिंजो पाण कयो हुन जो ठीकु आहे पढ़णो आहे जीअं असां घरों पैसा खणी आयासीं हुन वटि 10 दीनार हा मां वटि 10 दीनार पंहिंजे माइटनि खां वठी करे ॾेखासीं उन ॻोठ में हिकिड़ो ईसाई दुकानदार हो तो असां उन ॾे वियासीं ऐं उन ॾे वञी करे हुनखे चयोसीं दादा असांजो खातो खोल इन फिलाणे मदरसे में पढ़ूं था रोज़ तो सीधो खणंदासीं पैसा ॾींदा वींदासीं तूं महिरबानी करे असां सां हिसाब न कजांइ जॾहिं पैसा थींदा तोखे ॾींदासीं पोइ ईसाई दुकानदार ॾेती लेती जाइज़ आहे कबी आहे हिंदुज़म करे सघे थी ज़माने जी जेका ॾेती लेती आहे चए थो असां तालिब इल्म पढ़ंदा मदरसे में हुयासीं ऐं अची करे हुन पोइ सामान खणी पंहिंजो गुज़र सफ़र कंदासीं पोइ असां वारा पैसा ख़तम थी विया हाणे असां हुन खां ओठर खणणु शुरू कयूं हाणे वो हिसाब लिखंदो वञे अब 5 रुपए जो अटो रुपए जो गेहूं चाराने जी भाॼी मिसाल वो लिखंदो वञे जे असां 4-5 साल उते दीन जी तालीम हासिल कई चइनि 5 सालनि खां पोइ तालीम हासिल करे हाणे हिन ॾे आयासीं हिसाब कर तो हुन हिसाब कयो त हिसाब 5 सालनि जो सबन में पहुची वियो हुन वक़्त में कि असां ॿई तालिब इल्म मायूस थी वियासीं खॾो वञो पैसा वो आलिम दीन तो फरमाए त असां उनखे चयो आहे त भला इंतज़ार कर असां पंहिंजे वतन ते वञो ऐं वञी करे तुंहिंजे लाइ कुझु पैसा खणी अचूं
उन ईसाई दुकानदार वो बुक खड़ी करे उन जे मथा लीको पातो ऐं चई तव्हां अल्लाह जे दीन जा मुसाफ़िर आहियो, तव्हां सां हिसाब आहे कोन हिसाब चुकतो आहे, हिसाब ख़त्म आहे, तव्हांखे पैसा माफ़ आहे। केरु चओ ईसाई मुस्लमान आहे, चई तव्हां दीन जे तालिब इल्म आहियो, इन जे करे तव्हां खां हिसाब कोन थो वठां। उहे ॿई आलिम दीन फरमाइनि था असां उतां खां निकितासीं, कुझु अरसे खां पोइ असां हज बैतुल्लाह जी सआदत जे लाइ रवाना थियासीं। चवे तो काबतुल्लाह जो तवाफ़ कयूं पिया त असां पंहिंजे अॻियां अॻियां उन ईसाई खे काबे जो तवाफ़ कंदे ॾिठो। ओ हिन माखे ठू ठाही चइबा हे माण्हू सुञाणे थो जी हे त हो साॻो दुकानदार हुआ, जंहिं पंहिंजो हिसाब चुकतो कयो हो, जंहिं हिसाब जे मथां लीक बाती हुई, हे त साॻो ईसाई आहे, काबे जो तवाफ़ कीअं थो करे। चवे तो काबे जो तवाफ़ करे असां हुन सां वञी करे मिलियासीं, हो असां सां बि मिलियो। असां हुन खां पुछियो त तूं हिते कीअं आहे, हुन माखे चयो त अबा जेकॾहिं मां काबतुल्लाह में पहुतो आहियां त तव्हां ॿिन्ही तालिब इल्म जे सदके काबतुल्लाह में पहुतो आहियां। जे ॻाल्हि छा आहे, जे ॻाल्हि हीअ आहे तव्हांखे यादि आहे तव्हां मदरसे में पढ़ंदा हुयव, तव्हांजो हिसाब मां ॾे रहियल हुयो, मुंहिंजो हिसाब तव्हां ॾे रहियल हुयो, तव्हां मां ॾे आया हुयव, मां उन जे मथां लीक पाती हुई ऐं लीक पाए करे चयो हो त तव्हांखे अल्लाह जी बात में इहा माफ़ थो कयां, इहो मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो आहे। हुन तालिब इल्म चयो हा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, असांखे यादि आहे। चई तव्हां हेॾां रवाना थियव, मां राति जो सुतुसि त ख्वाब में ॿिन्ही जहान जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, मदीने जो मीर ख्वाब में आयो ऐं पाण अची करे मूंखे फरमाए तो मुंहिंजे दीन जे ॿिनि तालिबनि जे हिसाब जे मथां लीको पातो आहे, मां तुंहिंजे कुफ्र जे मथां लीको थो पायां, हाणे पढ़ कलमो मुहम्मद रसूलुल्लाह तोखे पाण थो कलमो पढ़ायां। चओ ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर अन्या अते गाल बुधण जी सुभान अल्लाह चओ। हाणे हुन ईसाई चयो सुबुह जो उथियुसि, हाणे दिल में सोचां पियो त राति रसूलुल्लाह माखे कलमो पढ़ायो आहे, पर पंहिंजी घर वारीअ खे ॻाल्हि किथां खां ॿुधायां ऐं कीअं ॿुधायां त मां मुस्लमान थी वियो आहियां। नबी पाक माते तालिब इल्मनि जे सदके हीअ महिरबानी कई आहे। चवे तो सुबुह जो अञा मां पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि कोन कई आहे, मां अञा ज़ाल सां ॻाल्हि करण वारो हुयुसि त मुंहिंजी ज़ाल माॾे निहारे करे चयो परेशान छो आहियां, राति जो को जोन तोखे कलमो पढ़ायो वियो आहे, साॻियो जोन माखे बि ख्वाब में कलमो पढ़ायो वियो आहे। चओ ला इलाहा इल्लल्लाह
रसूलुल्लाह अबा इहो सदको कंजो तालिब इल्म जो सदको दीन जे तालिब इल्म जी हुन खिदमत कई मुझे महबूब जो कुफ्र मेटाए करे हुनखे इस्लाम जी दौलत अता फरमाए तालिब इल्म जो कदर कर आलिमन जो कदर कर इल्म जो कदर कर ई जहालत जो वक्त मानू चवंदा टेक्नोलॉजी जो वक्त पर मां चवां तो जहालत जो वक्त अगे आलिम उनन जे चवण ते मानू हलदा हाणे उबतो चक्कर मानू जे चवण ते मौलवी था हलन जेड़ो मिजाज अवाम जो था दिसन पाण मोड़ा था थे हे जहालत जो वक्त औ ही वरी खतरनाक जहालत अगे वारी जहालत जे का ही उन में हर को मानू मनी दो होयो त अल्लाह मा जाहिल हे वरी एड़ो वक्त हर को फंदे खाने हर को जेको मोबाइल तो हलाए वो चए तो बस मां 30 मार खान मावट वडे में वडो इल्म आज जी निबड़त जो वक्त कोने हे वक्त थव इल्म के वधाइण जो हे वक्त थव आलिमन की खिदमत करण जो हे वक्त थव मदरसन के आबाद करण जो और सुन्नियो जेकरे तमाम मदरसन ते ध्यान न दियो उन मदरसन के मथे न पहुंचायो त कसम खुदा जो अहले सुन्नत खत्म थियण वारी त काने छो त रसूलुल्लाह जो हथ पर मुजी गाल याद रखजो तोखे कमजोरी जरूर थींदी पंहिंजी उन कमजोरी के दूर करणो थई त इन मदरसन के बचावणो थईंदो या नस्ल आबाद हुआ त फसल आबाद अल्लाह ताला हिन मदरसन के क़यामत ताईं आबाद फरमाए अल्लाह ताला हिन आलिमन दीनन के क़यामत ताईं सलामत फरमाए एक गाल बुधो अबा जन्नत में आलिमन की जरूरत पवंदी अजीब का हम जन्नत में तो कैसे जरूरत कान पर पवंदी ये मां किताब छोकरो तवा वट खणी आयो तवा किताब वठण को दुनिया का बजो जी गजो पाकी किताब के चाकंदो पड़ी बोली साहब तकदीर के कलाम से वाक गालियो तो भलियो बुधाई तीन ब खड़काई किताब न वठ जो जी वरतो त पढ़जो से बद चाकंदो पड़ी किताब सा दोस्ती रखी किताब सा ताल्लुक रखो जे घर में किताब आ उन घर जा बच्चा कदे बिगड़दा कोन सदाई सुधरेला इन किताब में माया का लिखिया म जानी वाली यो किताब लिखियो आलिम जे फजीलत ते शान ते ता के खबर पे आलिम छाणी उन जो मौला केडो शान फरमायो अब आयो इन जे करे शान कोन तो बुधाए त आलिम हाने सुबाणे को तकब्बुर कदा वतन न बाबा तकब्बुर लाए न पर हक के हक तो समझबो हक के हक तो सुजाणबो इन किताब में मैं वो हवाले से गाल लिखी आ जी जन्नत में आलिमन की जरूरत पड़ी ची किए जी जेडी मन जन्नत में हलिया वींदा अब दिल चवंदा तो सूफ खाऊं तो सूफ अची वींदा फ्रूट खाऊं तो फ्रूट अची वींदा आखिरकार सोचींदा त रब खाऊं केड़ी शय घुरो जंहिंमें लज़्ज़त सब खां वधीक हुजे तो आलिम फरमाइन था उन वक्त जन्नती समूरा गॾिजी अची करे कहे आलिम दीन वटि ईंदा पुछंदा त साईं तू असां खे ॿुधाए त रब खां छा घुरऊं इन मो अंदाज़ो हणो त जन्नत में बि जन्नतिन खे आलिमन जी ज़रूरत पवंदी जन्नतिन खे जन्नत आलिमन की जरूरत पवंदी जेकॾहिं आलिम ये बेकार हुजन हा त इहा आलिम ॻाल्हि लिखनि कोन हा पंहिंजे किताबनि में बुज़ुर्गान दीन न लिखंदा इहो मुस्तफ़ा करीम जो फरमान आहे पाण करीम ने इरशाद फरमायो कंहिं क़ौम में हाणे चाचड़नि जा छोकिरा पढ़िया न जे कंहिं क़ौम में ईंदड़नि जा छोकिरा पढ़िया न ॿिनि ज़ातियुनि जा पढ़िया रसूलुल्लाह फरमायो कंहिं क़ौम में आलिम दीन पैदा थींदो आहे शैतान जी चेन भॼी पवंदी रेडियो का दुआ है इंगड़न में आलिम छो पैदा थे अल्हम्दुलिल्लाह वो में भलारी जमायत वा भलारी जात वा बुजुर्गन की जमायत वा बुजुर्गन की जात पर वरी मथो को आलिम दीन पैदा थे वरी चाचड़न फकीरन में को आलिम दीन पैदा थे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो शैतान की चेल चिबी कंदड़ इहा शया
त कंहिं क़ौम में आलिम दीन पैदा थी पवंदो शैतान जी चेल भॼी पवंदी शैतान जी चेल भॼणी अथई त पंहिंजे क़ौम में आलिम दीन पैदा करे अल्लाह सुन जी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन मदरसा सिकंदरिया दारुल उलूम सिकंदरिया खे क़यामत ताईं आवाज़ फरमाए हिन जी ख़िदमत कंदड़ साथज़ा मुहतरम तव्हां जेके भेनरुनि सां ताउन कयो था अल्लाह ताला तव्हां खे दुगनी रात चुगनी तरक्की अता फरमाए मां त कसम खुदा जो मुंहिंजी कॾहिं दिलि चवंदी आहे हेॾे आयो बसि आख़िरी ॻाल्हि कयां अञे थी ॻाल्हि वधंदी थका त वञो मंजूं ॻाल्हियूं थोरियूं कौड़ियूं मथां थोरियूं घणी मां कोन कौड़ी ॻाल्हि कंदो आहियां पंहिंजनि सां थोरियूं कौड़ियूं मथां जे मां में वस हुजे न त मां तव्हांजे दिलि में इहा ॻाल्हि विझां पर हाणे मुंहिंजो वस कोन्हे मां मिसकीन माण्हू आहियां छो त मां वलियुनि त कोन्हे मां फ़क़ीर आहियां त वलियुनि जो कमु आहे दिलि ते असर विझनि तव्हां सुन्नत में मदरसनि लाइ वक़्फ़ करण शइ जो रवाज छपा ख़तमु थी वियो अदा मां वटि 100 एकड़ ॿनी आहे 5 एकड़ ॿनी मां दारुल उलूम सिकंदरिया खे ॾियां थो अलाह जे वाट इहो तमामु में ख़्याली ये पुट तो वारा 100 एकड़ में बड़ी ढंगा थींदा मां ॿनी को वठण कोन आयो पर फर्ज़ मुंहिंजो आहे तोखे नसीहत करे छॾियां मदरसनि खे चंदो ॾियणु भली ॻाल्हि आहे 5 रुपया ॾिने पर इहे आया खपी ॾींदा पर जे हिम्मत अतई जे रब ज़ुल जलाल सां तोखे सौदो करणो आहे सौदो त अलाह सां सौदो करे ॾिस का अहिड़ी शइ जेका ॿनी जहिड़ी शइ हुजे का दुकान जहिड़ी शइ हुजे हमेशह लाइ मदरसे लाइ वक़्फ़ करे वञ इंशाअल्लाह इहो तुंहिंजो सदको जारियो तुंहिंजे नसुलनि खे बि क़यामत ताईं रब हुनजो सवाबु ॾींदो पर हाणे तव्हांखे अलाह ताला इन मां कंहिंखे तौफ़ीक़ ॾिए मन अलाह कंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि विझे दीनी इदारे सां ताउन कयो पंहिंजे मदरसनि खे आबाद कयो वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।